दोस्तों, अॼु ज़ेरे नज़र किताब आहे सात ॾेह जा सर्जनहार। हिन किताब जो सर्जींदड़ आहे सिंधी ॿोलीअ जो भलोड़ लेखक, कहाणीकार, कालम निगार ऐं शाइर रिज़वान गुल। हिन किताबी गुलदस्ते में सवाई खाका ऐं मज़मूननि जा रंगीन गुल सजाया विया आहिनि, जेके यकीनन तव्हांजी सोचुनि खे सुरहो कंदा। हिन किताब में जिन नामियारिन शख़्सियतुनि ते लिखियो वियो आहे, तिन में अलामा आया काज़ी, पीर हसामुद्दीन राशिदी, मोहम्मद इब्राहिम जोयो, काज़ी अब्दुल हई कायल, डॉक्टर अब्दुल करीम संदीलो, कामरेड सोभो ज्ञानचंदाणी, शेख अयाज़, अनीस अंसारी, नजम अब्बासी, जमाल अबड़ो, उस्ताद बुखारी, डॉक्टर अलादाद बोयो, तनवीर अब्बासी, अमर जलील, जुल्फ़कार राशिदी, कमर शहबाज, ताजल बेवस, तारिक अशरफ, डॉक्टर बशीर अहमद शाद, वफा नाथन शाही, सुमेरा ज़रीन, अनवर पीरज़ादो, डॉक्टर मलक नदीम, खैरुन्निसा जाफ़री, काज़ी मकसूद गुल, केहर शौकत, डॉक्टर मोहब्बत बुरड़ो, रज़ाक महर, अदल सुमरो, ज़ेब सिंधी, तारिक आलम अबड़ो ऐं अयाज़ गुल शामिल आहिनि। रिज़वान गुल पंहिंजो ही किताब पंहिंजे ॾाहे तख़लीकार भाउ एहसान दानिश जे नाले कयो आहे। किताब जे मुंड में पब्लिशर नोट में रियाज़त वरड़ो लिखे थो, बज़ाहिर नंढड़ो नज़र ईंदड़ ही किताब पंहिंजे अंदर मंझि समायल 32 शख़्सियतुनि जी ज़िंदगी जे उत्साहींदड़ ॻाल्हियुनि, वाक़िअनि ऐं संदन कारगुज़ारियुनि जे करे ॾाढो वॾो आहे। हिन किताब जे मुताले सां असां ॼाणे सघंदासूं त फितरत जे गुलदान में सिंध ख़ुशबूदार गुलनि सां भरी पई आहे। हिन किताब जो मुहाग नामियारे सफ़रनामा निगार अल्ताफ़ शेख लिखियो आहे। हू लिखे थो, मुंहिंजी ना तमाम ख़्वाहिशुनि जो पूराउ जे सिरे सां रिज़वान गुल जे हिन किताब लिखण ते मूंखे ख़ुशी बि थी आहे त हैरत बि। हैरत उन ॻाल्हि जी आहे त रिज़वान जिन शख़्सियतुनि जी चूंड कई आहे, उहे मुंहिंजूं दिलपसंद शख़्सियतूं आहिनि, जिन जी अदब, शेरो शाइरी, तोड़े ज़िंदगियुनि खां मां घणो मुतासिर आहियां। पर ख़ुशी उन ॻाल्हि जी अथमि त हुन न रुगो सिंधी अदब में हिकु सुठे किताब जो इज़ाफ़ो कयो आहे, पर हिन किताब में मौजूदु अक्सर उहे माण्हू आहिनि जिन ते वक़्तु ब वक़्तु आउं बि लिखण जो सोचींदो रहियो आहियां, पर अमली तरह कामयाब न थी सघियो आहियां। उहो कमु रिज़वान गुल करे हिकु तरफ़ हक़ अदाई कई आहे, ॿिए तरफ़ ॼण त मुंहिंजे ना तमाम ख़्वाहिश जो बि पूराओ कयो आहे। बेदल मसरूर सिंधी माण्हुनि जा गॾियल आइडियल जे उनवान हेठि लिखे थो, रिज़वान गुल हिकु उहो अदब दोस्त आहे जेको सिंधी ज़बान लाइ हर ख़ाली थियल पासे खे जाचींदो रहंदो आहे। उन ॾिस में हू फेसबुक ज़रिए राब्ते वारे अमल में नुमाया तौर साराइण जहिड़ो कमु कंदो रहियो आहे। धणी खेसि अञा बि वधीक तौफ़ीक़ ॾिए। करे न सघां ॻाल्हिड़ी जे सिरे हेठि मुख़्तियार समो लिखे थो, नामियारे अदीब ऐं शाइर भाउ रिज़वान गुल पारां सिंध जे इल्मी, अदबी ऐं सहाफ़ती खेतर सां सलाहियल 32 शख़्सियतुनि जी ज़िंदगी ऐं हुननि जे संदन शोबनि में कयल आला कारकर्दगीअ ते लिखियल किताब सात ॾींहं जा सर्जनहार जो मसवदो पढ़ी पूरो कयुमि त हिकदमि शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ही बेत मुंहिंजे ज़हन ते तरी आयो। मूं से ॾिठा माए जिनी ॾिठो पिरीअ खे, तिनी संधी काए करे न सघां ॻाल्हिड़ी। मां इहो बेत हिन किताब में शामिल शख़्सियतुनि समेत किताब जे सर्जनहार रिज़वान गुल खे बि हिन साराह जोगे कम करण ते भेटा तौर पेश करियां थो। सिंध जो अज़ीम ॾाहो सोभो ज्ञानचंदाणी लिखे थो, रिज़वान गुल ही किताब लिखी सिंधी अदब जे तमामु वॾी ख़िदमत जो कमु सर अंजाम ॾिनो आहे। अदबी दुनिया जी हलचल में मुतहरिक रहंदे मूं अदबी शख़्सियतुनि लाइ हक़ीक़ी एहतराम ऐं प्यार थोरनि माण्हुनि में ॾिठो आहे। रिज़वान गुल ही किताब लिखी ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे भेटा ॾेई असां सिंधी अदीबनि ते न रुगो एहसान कयो आहे, पर हिकु वाट बि ॾेखारी आहे त कहिड़ी तरह चुपचाप बिना लालच जे सिंधी अदीब अदब लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। रिज़वान इंटरनेट ते बि सिंधी अदीबनि बाबति ॼाण ॾिनी आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे।
जेकी अदीब हिन किताब में शामिल आहिनि उन्हनि जी ज़िंदगी ऐं कम बाबति पढ़ी मूंखे ख़ुशी थी। रिज़वान गुल खे मुबारकूं जो हुन ही कमु सरअंजाम ॾिनो। रिज़वान गुल पंहिंजे पारां लिखे थो, हिन किताब सहेड़ण जो ख़्यालु तॾहिं आयो जॾहिं आउं पंहिंजी शाइरीअ खे तरतीब ॾियण ऐं शेरी मजमे आणण लाइ कुझु पुराणनि डायरियुनि जी ॻोल्हा पई कई। मूं फाइलनि जी उथल पुथल कंदे जॾहिं शख़्सियतुनि ते लिखियल मज़मून हिकु हंधि गॾु रखियल ॾिठा त उहे फाइल खोले उन्हनि मां अदबी शख़्सियतूं जुदा करे जॾहिं सिर्फ़ु कंपोज़ थियल मज़मून गॾु कया त ही किताब मुकमिल थी वियो। हिन किताब में केतिरियूं अहिड़ियूं शख़्सियतूं बि शामिल आहिनि जिन ते मूं 10-12 साल अॻु लिखियो हो। उन वक़्तु उहे हाल हयात हुआ, पर हाणे उन्हनि मां के असां खां विछड़ी बि विया आहिनि। उहे शख़्सियतूं जेकी मूं वटि पननि ते लिखियल मज़मूननि जी सूरत में मौजूदु आहिनि उन्हनि जो अंग बि 30 खां मथे आहे, जिन खे इन ई सिलसिले जी कड़ीअ तौर ॿिए किताब में शामिल करण जो इरादो आहे। किताब सात ॾींहं जा सिरजणहार में शामिल शख़्सियतुनि जी तरतीब संदन जनम तारीख़ ऐं साल जे हवाले सां रखी अथमि, न त उन्हनि मां केतिरियुनि शख़्सियतुनि जो अदबी कदकाठ ऐं पोरियो संदन उमिरि जी कथ खां घणो घणो मथां आहे। फोर कलर टाइटल पको जुल्द ऐं 128 सुफ़्हनि ते मुश्तमिल किताब सात ॾींहं जा सिरजणहार जो मुल्ह 120 रुपया रखियो वियो आहे। डाह पब्लिकेशन लाड़काणे पारां छपरायल ही किताब यकीनन तव्हांजी घरू लाइब्रेरी जी सूंह में इज़ाफ़ो कंदो। सामिन रेडियो पाकिस्तान लाड़काणी जे स्टूडियो में हफ्तेवार अदबी प्रोग्राम तख़लीक़ ॿुधी रहिया आहियो ऐं आउं आहियां एहसान।